इलेक्शन अचे थी, फैसले जो वक्त अचे तो। बस केड़ी न खुश नसीब असांजी कौम आ, 5 सालन में अल्लाह उनके 5 मिनट दे तो पंहिंजो फैसलो कयो। 5 मिनट आहिनि, पर्ची कटाइण खां वठी वोट कास्ट करण ताईं 5 मिनट आहिनि। पंहिंजे दिमाग़ जे मीटर खे सोचो, समझो। ही उहो मुल्क आहे जंहिंजी ज़मीन सोन, चांदी, पितल, कोयले, तेल, गैस ऐं मादनियात सां भरियल आहे। ही उहो मुल्क आहे जंहिंजी सॼी ज़मीन सरसब्ज़ आहे। ही उहो मुल्क आहे जंहिंखे अल्लाह समुंड ॾिनो। बस हिकिड़ी शइ जी कमी आहे, अल्लाह असांखे बि अकुल जी तौफ़ीक़ ॾे। बस आख़िरी वञी कमु बीठो आहे हिते। जीअं न कंहिंखे ॿी दौलत जा वॾा खज़ाना छॾे वञेसि ऐं पोइ बि फाटल कपिड़ा पाए घुमंदो वठे, पोइ बि घटी में पिंदो वठे, पोइ बि टके टके जे लाइ धिका खाए, त हिनखे चइबी आहे अकुल जी मार। अथसि त सभु कुझु, पर पंहिंजे अकुल जी सज़ा खाए थो। असांजे आवाम खे बि सोचणो पवंदो त रब तव्हांजे मुल्क खे एॾा वॾा इनामात ॾिना, दौलत ॾिनी, ज़ख़ीरा ॾिना, बेइंतिहा तव्हांजी ज़मीन, जबल, तव्हांजो रेगिस्तान ऐं मिट्टी जूं भिटां, उहे बि रब सोनियूं करे छॾियूं आहिनि। रुॻी अकुल जे बुनियाद ते फ़ैसिलो कयो त हिन मुल्क खे हलाइण जे लाइ असांखे अमानतदार ऐं चङा माण्हू ॻोल्हे उनखे अॻिते कयूं। ॻोल्हे ॻोल्हे मार्केट जा ठग असां पंहिंजा लीडर कयूं था, जीवे 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 करे, ऐं पोइ सॼो पंहिंजो बेड़ो ॿोड़े ऐं पोइ 5 साल अवाम रोए थो। हीउ राशन जो कटो, हीउ तव्हांजे वोट जी क़ीमत आहे। हीउ बेनज़ीर इनकम सपोर्ट जा 2000, इहे तव्हांजी वोट जी क़ीमत आहिनि। हीउ गली जा पेवर टाइल, इहे तव्हांजी वोट जी क़ीमत आहिनि। ख़ुदा जो वालो पंहिंजे वोट जी क़दुरु क़ीमत खे सम्झो। वोट जी क़ीमत इहा आहे, तव्हां दयानतदार ऐं अमानतदार क़यादत मुंतख़िब कयो। उहा दयानतदार ऐं अमानतदार क़यादत जॾहिं मुल्क खे तरक़ी कराईंदी त दुनिया तव्हांजे मुल्क में पिनण ऐं ख़ैरात वठण ईंदी। हीउ मुल्क एॾो वॾो क़ीमती आहे, दौलत सां मालामाल आहे। त पोइ असां आद कयूं त असां उलमा जी क़यादत जो इंतिख़ाब कंदासीं इंशाअल्लाह। क़ुरान जे क़ानून खां बहितर को निज़ाम थी सघे थो छा? यकीनी तौर ते सवाल ही पैदा कोन थो थिए। भले तजुर्बा कयो। असांजा बि उलमा अवाम सां मोहब्बत में पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करे छॾियो। हीअ अवाम जी मोहब्बत आहे। अल्लाह ताला दीनी ज़िम्मेदारी रखी आहे उलमा जी त मख़लूक़ ख़ुदा सां मोहब्बत कयो, उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि कयो, उन्हनि जे लाइ आवाज़ उतारियो, उन्हनि जे लाइ जदोजहद कयो। ऐं उलमा अकाबिर असांजा हर इलेक्शन में बीह करे सदाऊं ॾियनि था। इलेक्शन जा नतीजा कहिड़ा बि रहनि था, वरी ॿी इलेक्शन जे लाइ तयार थी वरी अवाम में अचनि था। हिन दफ़े ॿिली मां अव्हांखे अपील कयां थो त कुझु पाण बि होशियारी कयो ऐं पंहिंजे भाइरनि खे बि होशियारु कयो, सम्झायो। आख़िर आहे छा, अवाम जी तक़दीर जी ॻाल्हि कंदे कंदे हुननि जूं तक़दीर आसमान ते पहुची वई। हितां खां दुबई में कारखाना खणी विया, लंदन में कारखाना, कारोबार, ऐं अवाम जी तक़दीर वञे थी ख़राब थींदी, वञे थी ख़राब थींदी। आख़िर में फाटल कपिड़ा पाए ऐं उन खां बाद इलाज जी जाइ ते मौत वठी, स्कूलनि में तालीम जी जॻह ते जहालत वारी ज़िंदगी पंहिंजी औलाद जे लाइ छॾे, ऐं उन खां बाद असां सम्झो त असांजो मुक़दर आहे। मुक़दर इहो न आहे। रब मुक़दर जे बहितरी जे लाइ मौक़ो ॾिनो आहे, फ़ैसिले जो मौक़ो ॾिनो आहे। असां उहो फ़ैसिलो कयूं, इंशाअल्लाह असांजो मुक़दर सुहिणो थींदो।